सॻियूं मां अव्हांखे ख़बर ॾींदासीं। अफ़वाह ॼाणायल नारी सोभो देरो थाणे ते पहुची वई आहे। मर्ज़ी सां शादी न पई कराई वञे, पीउ ऐं भाउ तशदुद कंदा हुआ। नारी तरफ़ां अहिड़ो इल्ज़ाम हयो वियो आहे। ख़बर सां शेयर कयूं पिया। अफ़वाह ॼाणायल नारी सोभो देरो थाणे ते पहुती आहे। नारी दायो आहे त मर्ज़ी सां शादी न पई करण ॾिनी वञे, पीउ ऐं भाउ तशदुद कंदा हुआ। इहा ख़बर सां शेयर कयूं पिया नाज़रीन। नारी आमना जो चवणु आहे त नौजवान सुधीर सां पसंदि जो परणो करणु चाहियां थी, तहफ़ुज़ फराहम कयो वञे। अख़बार ॼाणायल नारी सोभो देरो थाणे ते पहुची वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं तस्लीम अहमद खां। जी तस्लीम, छा तफ़सील आहिनि वधीक? जी बिल्कुल, जो अॼु सॻियूं सोभो देरो लिंक रोड ते ओठी बिरादरी जे माण्हुनि टायरनि खे जेको बाहियूं ॾेई रोड ब्लॉक करे एहतजाज करे ऐं जेको आहे असां पिन अॻियां आहियूं त असांजी जेको आहे नारी अगवा थी वई आहे, जंहिंजी जेको आहे असां सोभो देरो पुलिस ते रिपोर्ट दर्ज कराई आहे, लेकिन जेको आहे पुलिस कुझु बि न कयो आहे। जॾहिं त वरी हींअर जेको आहे अगवा ॼाणायल जेकी नारी आहे उहा सोभो देरो थाणे ते SHO सोभो देरो दिलीजान मंगसीअ सां गॾु साफ़िन अॻियां साईं चयो त मुंहिंजो पीउ मां पुफाट तनवीर वलद हमीद ओठी असां मंगणी कराई हुई, जंहिं मां मूं सां शादी न कई। मूंखे पीउ ऐं भाउ आजकोठी तशदुद कंदा हुआ, बिजलीअ में शॉट ॾेई मार पहुचायो। पंहिंजी रज़ा ख़ुशीअ सां गुज़रियल राति 12 बजा जो वठी अकेली खां निकिरी पंहिंजे चाहींदड़ प्रेमी सुधीर वलद जुमन हजरा जे ॻोठ मीरठ में राब्तो कयो। मां सुधीर हजरा सां शादी करण थी चाहियां, मूं पीउ मां ॾे नवी दस मूंखे क़तल कराए छॾींदा। होॾां सोभो देरो पुलिस ॿुधायो त नारीअ खे मां जेको अदालत में पेश कंदुसि। होॾां नारीअ जेको SP खैरपुर ऐं वठ वारनि खां अपील कई आहे त मूंखे जेको जान जो वधीक ख़बरूं शामिल कंदासीं शॉर्ट ब्रेक खां पोइ। अवां ॾिसंदा रहो।